अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जोनो ता ख़बर ॾियूं था त काज़िम लॻोट जादो जोनो में जश्न मिलादुन नबी वॾी जोश ऐं अक़ीदत एतिराम सां मल्हायो वियो। महरम अबूरी जी तरफ़ां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जलसे में ख़ैरात जो इंतज़ाम बि कयो वियो। मिलादुन नबी प्रोग्राम खे मौलाना सॼण तारी ख़िताब कंदे चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत आहे जो मिलादुन नबी में सवें आशिक़े रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में झंडा खणी शिरकत कई आहे ऐं नात ते झूमी रहिया आहिनि। खुदा जो कसम निमाज पढ़ंदड़ सां मदीने वारो साईं मोहब्बत कंदो आहे। निमाज कब न छॾी आहे। नबीयन निमाज पढ़ी आहे, सिद्दीक़न निमाज पढ़ी आहे, वलीयन निमाज पढ़ी आहे। अरे करबला जे शहीद करबला जे मैदान में जंहिंजो रत सां विज़ू थियल हुयो, शहादत इमाम हुसैन जी आहे, सिर सजदे में आहे। तपो शहादत मुझे इमाम हुसैन जी ओए दस ॾेई विया, ओए ॿुधाया त करबला जहिड़ो मैदान हुजे तॾहिं बि निमाज़ न विसारजो, तॾहिं बि निमाज़ खां पोइ ते न हटिजो, छो त निमाज़ सां मदीने वारे साईं जो नीह आहे। अड़े निमाज़ पढ़ंदे त वरी दिलि नरम थींदी, दिलि नरम थींदी त पंहिंजे अबे ऐं अमड़ जी बि ख़िदमत कंदे। ऐं तोखे ॿुधाईंदो वञा, माउ पीउ जहिड़ी दुनिया में का शइ न अथई। माउ पीउ जो अदब कर, छाजे करे रसूलुल्लाह जन्नत वठी ॾींदा। अरे जैसी महबूब ताईं पहुची, कब्र में पहुची, रब तो फरमाए जन्नत मूं अल्लाह तुझे माउ जे कदम जे हेठां रखे छॾी आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, हुजूर रहमत बणजी आया, पंचन जे लाइ रहमत, परावन जे लाइ रहमत, मुसलमानन जे लाइ रहमत, अरे काफिरन जे लाइ मदीने वारा साईं रहमत बणजी आया थे। वो एड़े महबूब जो उम्मती आही त पोइ कंहिंसां ज़ुल्म न कर, कंहिंजो हक़ ग़ज़ब न कर, निमाज़ खे कॾहिं बि न छॾ, पंहिंजे पीउ माउ जी ख़िदमत कर। जेकॾहिं उन्हनि जी ख़िदमत कंदे त अल्लाह उन्हनि जे पेरनि जे हेठां जन्नत रखाए छॾी अथई। ख़बरों ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़िमन। फेसबुक ऐं यूट्यूब ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।